अज असीं वञी रहिया आहियूं हैदराबाद साईं जहांगीर साहब जे ख़र्चे ते। साईं प्रोड्यूसर हुआ असांजी जेकी हींअर फिल्म रिकॉर्ड थी हुनजा। साईं खे जेकी फीस मिली हुन मां साईं जिन जो टूर रखियो असां सभिनी लाइ। मुलाक़ात करियूं था डायरेक्टर साहब इमरान साहब सां। साईं असांजी फिल्म में डॉक्टर थियो। डायरेक्टर थोरो लॉस में हलियो। ही अलाए छा वांदो वेठो हो सॼो। अड़े असीं वण कटायूं आहिनि, दाढ़ी वाड़ी कटाए तूं सवाल छा पियो लॻा बरल। सो असां सभु माना पंहिंजो उन जेके माल पाणी असांखे उन फिल्म मां मिलियो उन मां असां हैदराबाद जो टूर रखियो आहे। सभिनी खां पहिरीं उन माना पैसनि वांजी लुंडे जी हिकिड़ी शॉपिंग कंदासीं। VIP लुंडे जी शर्टूं लुंडे जी पेंटूं वठंदासीं। जहांगीर इन लिस्ट में कोन्हे, जहांगीर ब्रांडेड माण्हू आहे, ब्रांडेड शर्टूं पेंटूं वठंदो। डायरेक्टर सां अलॻि ज़ुल्म थियो आहे इहो वरी केॾी महिल अॻियां वीडियो में ॿुधायो। प्रोड्यूसर साहब महिरबानी तव्हांजो सफ़र खे अॻियां था वधायूं। निज़ाम भलो फोटो कढे भलो। दोस्तों असीं पुॼा आहियूं बुलेवर्थ मॉल। बुलेवर्थ बाबा नालो सही वठो। बॉलीवुड माल के चयो बॉलीवुड माल 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 ये डायरेक्टर साहब है। बहरहाल असीं बुलेवर्थ में वञूं कोन पिया, असांखे गाॾी ॿियारणी आहे हिते। उन खां पोइ वेंदासीं किथे यार लोंडा मार्केट खोला वञो दोस्तन खे ॾेखारींदासीं, ब्रांडेड शॉपिंग कंदासीं। कमायो रुगो प्रोड्यूसर आहे, असल में रुगो प्रोड्यूसर कमायो आहे। डायरेक्टर जो मुंहुं ॾिसी सघो था। डायरेक्टर तबाह आहे। ओ यो वाह ये वाजी जगह ना पार्किंग बढ़िया है। गाड़ी के ना पकड़या के ना डायरेक्टर साहब प्रोड्यूसर साहब ला वने पियो। प्रोड्यूसर साहब गाड़ी ॿियारी असां सभु लाइन में बीठा आहियूं। केॾी महिल प्रोड्यूसर साहब वांदो थिए थो। साहब नई गाड़ी वरती है यार, पैसा कमाई है। जी सर इन फिल्म जी शूटिंग में साईं जी नई गाड़ी वरती है। ऐं सर वो प्लीज सर वो शॉपिंग करणी सर। घणा न 6 7 8 9 10 बस पैसा ही पैसा होगा। मां संगत सदाम वारा जेके आहिनि विया आहिनि लुंडे जी शॉपिंग करणु। असां वरी ॾिसिया ख़बर आहे ब्रांडेड माण्हू असां आया आहियूं ब्रांडेड शॉपिंग करणु। करप्शन खां पोइ सॼे बॉलीवुड माल मां शॉपिंग करे बुध तोखे तो प्रोजेक्ट में पैसा कौन मिले? तू ही परफ्यूम कितना बैठी मैंने MP सां गॾु कोन जेके छाड़ता तू मना मारो छाड़तो ही ही एक्सपायरेशन आइडिया दे परफ्यूम है ही ॾाढो मूंखे वणियो आहे। जहांगीर मूंखे तो अची ॾे यार, आओ पासवर्ड ॾेखारियां तुम्हारो पिन। ना शॉपिंग करण खां पोइ हाणे असां वापसी आया आहियूं। जॉबिंग करे उहा गाॾी वरिती आहे हिकिड़े प्रोजेक्ट मां। बाबा हिकिड़ो प्रोजेक्ट किथां टे प्रोजेक्ट इंडिया ताईं पिता आहिनि। एतिरो कमायो आहे यार, हेॾियूं गाॾियूं वाॾियूं ईअं हिकिड़े इहो हूंदो आहे करप्शन जो पैसो। ॾिसो तव्हां महिनत कंदा, तव्हां छा बि कंदा, तव्हां एतिरो जल्दी कोन मेडिसन करो। पाकिस्तान में तव्हांखे हेड़ियूं गाॾियूं मिलंदियूं, अहिड़ा सेठ मिलंदा। ॾिसो कीअं पियो गाॾी में चढ़े या वरी परफ्यूम पियो वठे। ॻाल्हि पैसा कोन कढ रहा है ATM मां। पैसा तो कौन कर रहा है? हाँ तू चीटिंग करी पियो हाणे। तूं ॾिसां पियो आहिस्ता आहिस्ता आराम भाई करी पियो। तूं मूंखे हेॾा ख़्वाब ॾेखारिया हुते मथे हीअं कंदासीं हूअं कंदासीं। आस्ते वाह आस्ते दड़िन के जमल ये वीडियो वेंदी ने वाल फादर काइने। हाणे सगत प्रोग्राम थियो आहे अॻियां हली करे चेज़अप ते वठूं। हा मानी इनते शनिवारी जेकी आहे हिते मातम शनिवारी हुन ते खाऊं या बिरोई बलोचिस्तान ते दमपुक वग़ैरह आहे। नबीरात पाण खे लास्ट टाइम करायो यार। पहिरीं तो तू इहो ATM तां पंहिंजा पैसा कढरा। मुंहिंजा 70-80 हज़ार रुपया तूं खाई वई। ठीकु आहे इमरान ॾिसी पियो न इहो ॾिस इहो ठगियूं करे पाण खे इहो गाॾी वरिती आहे। त हाणे सेठ चेंज थी वियो आहे। हाणे सेठ आऊं आहियां। जहांगीर जेको आहे पैसा ॾे कोन पियो। बस सोचे वठ आऊं अॻे ATM मां पैसा कढायां तो वर्दी आहे। ऐं जहांगीर मूं चयो मुंहिंजो जहांगीर हाणे तो इहो जेको किलोमीटर गाॾी हलाए न इहो गाॾी वापसि साइड ते बीहार ऐं गाॾी वापसि खणां पंहिंजी। हा संगत हाणे यार खे गाॾी ॾिनी अथमि भले हलाए यार। संगत हीअ आहे चेज़ वैल्यू आटोबान रोड ते। अच्छा हिकिड़ो हूंदो आहे चेज़ अप, उहो आहे बोलोवाड़े पासे में, उहो न ॿियो आहे ही चेज़ वैल्यू। चेज़ वैल्यू जेकी आहे उनजी क्वालिटी चेज़ अप खां थोरी बहितर आहे। सो हाणे अंदरि वञूं था, असांखे टी-शर्टूं वग़ैरह पेंटूं वठणियूं आहिनि। ATM वारा हमरा जेके आहिनि उन्हनि वटि पैसा आहिनि कोन। असां सम्झी विया ॻाल्हि। असां रखंदा आहियूं कैश पैसा। असांखे इहा ॻाल्हि सम्झ में कोन ईंदी। असां कंदा आहियूं डायरेक्ट कार्ड तां पे ही स्वैप कंदा आहियूं पैसा ट्रांसफर। असां ही स्वैप करे कोईंदा आहियूं माण्हुनि खे। ही लेडीज़ जो सेक्शन आहे। अगरि ही सॼो ॿारनि जो सेगमेंट आहे। पाण जा ॻोल्हे वीरे हा न नवां अमीर थिया आहियो न उहो ॾोह कोन्हे। चेज़ वैल्यू जेको आहे ॾाढो सुठो ठहियलु आहे।
हिते काफ़ी सारी वैराइटीज़ पयूं आहिनि ऐं वाह वाह किरा न तोखे अल फजर अलावा ॿियो को रेस्टोरेंट कोन मिलंदो आहे फजर भलो थी हा दोस्तो अल फजर वारनि असांखे आसरो ॾींदे ॿ टे टिशू ऐं ॿ टे केचप रखिया आहिनि इमरान परेशान ऑडियो फुटेज कन्वर्ट करणा आहिनि हाणे ही सभु जेके बिज़ी वेठा आहिनि न हे सभु पंहिंजे पंहिंजे कमनि में बिज़ी वेठा आहिनि इन विच में हिकिड़ो हमरा रिलैक्स चयो मज़े सां वेठो आहे छो प्रोड्यूसर साहब आहे उन वटि माल जाम आहे के सो असांजो हिकिड़ो ज़िंगर बर्गर अची वियो आहे विड़जो न अड़े ॿियो बि अची वियो जियो करे यार ज़बरदस्त फर्स्ट क्लास भाई टियों बि अची वियो प्रोड्यूसर साहब अड़े ही बि अब आहे अड़े वाह अञा भाई वाह ज़बरदस्त फर्स्ट क्लास इमरान रोल फॉर यू प्रोड्यूसर गलत प्रोड्यूसर गलत रखी सर माइक ते ॻाल्हाए लगे तो प्रोड्यूसर गलत रखी हो तो शोकर छा कमेंट कर न तेरे खाइण में बिज़ी थी वञे शौक़त हो कोन आगाल उम्मीदवार हूंदो आहे डायरेक्टर तो एतिरो कोन कमाए छो इनके कदा तो मुझे नेक्स्ट प्रोजेक्ट में तू प्रोड्यूसर थी प्रोजेक्ट को भी प्रोजेक्ट हाणे बदीन कोन ईंदो ए बाबा असांखे परवाह कोन्हे मूं एतिरो कमाए छॾियो आहे तुंहिंजे बचे प्रोजेक्ट मां सत पुश्तूं खाईंदियूं सत पुश्तूं सर जहांगीर साहब असां तव्हां पुछणु चाहियूं था ही जेको तव्हां वटि एतिरी दौलत आई आहे इन जो आख़िर क्रेडिट केला वञे थो यार इन जो क्रेडिट इमरान लाइ वञे थो छो त मूं जेको व्लॉगिंग स्टार्ट कई हुई न उहो इमरान मूंखे कराई हुई मूंखे सेखारियो हुनो अगरि ही माण्हू माना मूंखे व्लॉगिंग न सिखाया सॼे लखनि जूं करोड़नि जो मूंखे स्पॉन्सर जेको कॾहिं बि कोन मिलंदा एतिरो पैसो कॾहिं बि कोन थैंक्स टू इमरान असां सभु बतल खाधा हिनखे न खाए पियो सम्झ में कोन थो अचे सर रात को जहांगीर जी फोन आई जी शौक़ी पण हलूं था हैदराबाद उते खाईंदासीं पींदासीं फिरंदासीं घुमंदासीं शॉपिंग कंदासीं इंजॉय कंदासीं तू हली तो मुझो हा फ्री में हलंदो ऐं यकीन करो 5 कलाक हिकु दुकान मां ॿिए दुकान में हिकु दुकान मां ॿिए दुकान में फुल गर्मी नाइट न हुजे इहो सिर्फ़ु इन करे तो मूंखां पुछूं हैदराबाद में तूं जहांगीर सां गॾु वेंदे या सद्दाम मुंहिंजो सद्दाम सां गॾु क्रेडिट जेको जो मूं खयो आहे दलालत जो सद्दाम जे करे तव्हांखे फिल्म में रोल मिलियो ना मूंखे ना यार रोल कोन मिलियो संबूसा मिलिया सर बाबा लख रुपया आवाज़ मूं ख़र्च कयो मानी ते अञा छा करियां भला सर तव्हां बिल में पार्ट छो कोन पिया ॾियो सर फरमान औलाद आहियो बाबा जहांगीर इलाही ज़िद कयो अची आऊं पैसा ॾियां थो ॾियां मुंहिंजो चलो ठीकु आहे हाणे ज़िद करे पियो त पोइ भले ॾे को मसइलो कोन्हे अब इहो थी सेठ सदाम बिज़नेसमैन आहे वाह 50,000 रुपये माण्हू जो टर्न ओवर पियो हले बिज़नेस फ्लाइट में सफ़र कंदो आहे बिज़नेस ट्रेन में गॾु मज़ूर में बिज़नेस रखंदो आहे उन खे बोतलू चाढ़ींदो आहे गॾु खणी हलंदा आहियूं अहिड़ा सीनियर सिटीज़न सां गॾु खणी हलंदा आहियूं कमकार लाइ पार्सल बि करायो आहे यार असल में खाई थकी पियुसि हा पोइ मूं सोचियो थोरो खणी हलो गाॾी में खाईंदासीं असल में न करायो इलाही दिलि थी वियो आहे हुते नाज़रीन बिल आऊं पियो ॾियां ही सॼियूं बनमुरी पियो करे तव्हांखे ख़बर आहे नवाज़ सां वरी वॾो माण्हू आहे मूंखे लुटे हाणे ई ॾिजे असां ॿिए ॾींहं बदिला वरिता आहिनि इमरान इलाही माण्हू जेका पार्टी थिए बि जेको कुझु बि आहे ख़र्चो ॾिठो वञे त मुंहिंजो ई आहे कहिड़े मुंहिंजे ज़रिए ते ईअं आहे हिकिड़ो तोखे असीं फ्री में वठी आयासीं ले थो ॿियो प्रोजेक्ट अचे पियो सर ज़बरदस्त फर्स्ट क्लास ॿियो प्रोजेक्ट अचे पियो ही पार्सल करायो आहे हिन दोस्त इहो सॼो माल ऐं हिन दोस्त पार्सल पाण त थोरो कयो आहे पर शौक़त जाम कयो आहे ही प्लेट वञे पई जहांगीर जी अञा मञनि कोन था असल में जहांगीर इन जे लाइ थोरो वधीक पार्सल कराए पुठियां टीम वॾी आहे हा जहांगीर चयो खाईंदी सॼी टीम खाईंदी असीं अकेला कोन खाईंदा हाणे वरी चवंदा अञा अॻियां मातली में वञा खाईंदा नी अड़े पोइ तूं एॾो न खण न पार्सल